जशन मिलाद जे हवाले सां 12 रबियल खां वठी जेको इहो महीनो मिलाद जे हवाले सां उन हवाले सां छा मुंहिंजा साईं मीलाद शरीफ़ माना महबूबनि जे आमद जी जेका हे महफ़िलूं हलनि थियूं इहे मोमिननि जे दिलयुनि खे ठारण वारियूं महफ़िलूं आहिनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुहबत खे वधाइण वारियूं महफ़िलूं आहिनि। दीन ते पके रखण वारियूं महफ़िलूं आहिनि ऐं इहा निस्बत ख़ुदि मदीने जे साईं पाण लिहाज़ रखियो आहे। सूमर ते रोज़ो रखी फरमायूं त मुंहिंजे विलादत जो ॾींहुं आहे, अलाह मां ते नेमत कई ऐं मूंखे क़ुर में नाज़िल कयईं, शुक्राने में रोज़ो रखां थो त असां शुक्राने में ख़ैर ख़ैरात कंदा आहियूं, अलाह जे उन अहसान ते शुक्रगुज़ारी में सींगार कंदा आहियूं ऐं मदीने जे साईं जा ज़िक्र कंदा आहियूं। हे उहे महफ़िलूं आहिनि जिते किथे दुनिया में हलनि थियूं। सर कुझु ॿिया बि जेके मज़हबी जमायतूं चवनि थियूं त मिलाद खे सम्झ में न आई इहा ॻाल्हि। जीअं हज उन वक़्तु बि हुयो, अॼु बि आहे, पर उन वक़्तु जॾहिं हज अदा कंदा हुआसीं त उठनि ते घोड़नि ते मुस्लमान अदा कंदा हुआ। अॼु माण्हू जहाज़ ते चढ़िया था वञनि जदीद सहूलत सां। त मीलाद उन टाइम में बि हुयो, माना ज़िक्र रसूल हुयो। मदीने जे साईं जा ॾाढो मीलाद पढ़ंदा हुआ, महबूब जा मौलूद पढ़ंदा हुआ। ख़ुदि मदीने जे साईं पाण अहादीस फरमायूं आहिनि, क़ुर मजीद में उहे अहादीस आहिनि। अॼु बि उहे साॻियूं अहादीस पढ़ियूं वञनि थियूं, साॻियो इहो कयो वञे थो। महबूब सूमर ते जेको आहे सो इन निस्बत खे निभायो आहे, अॼु बि उहो कयो वञे थो। पर जदीद सहूलियात आहिनि, तॾहिं लाउड न हा अॼु आहिनि, तॾहिं शामियाना न हा अॼु आहिनि ऐं अॼु मखलूक बि घणी आहे, मुस्लमान घणा आहिनि, सभु रलिजी ज़िक्र रसूल कनि था। साईं इसराइल मुस्लमाननि ते मुसलसल ईरान ते हमलो कयो वञे थो, मुस्लमाननि में अञा ताईं को ॿधी अहिड़ो इज़हार न कयो आहे मुस्लमान पाण में हिकु उन हवाले मुस्लमान जो सरेआम क़त्ल कनि था, शहीद कनि था त मुस्लमान अञा ताईं अहिड़ो को किरदारु अदा न कयो आहे। इस्लामी जेके जमहूरिया जेके दुनिया जे मुल्क में मुस्लमान आहिनि, इहो साईं सच आहे। ॾाढो ॾुखियो आहे त मुस्लमान मुल्कनि ते जेके हुक्मरान आहिनि उहे आहिनि जन खे दुनिया प्यारी आहे। अॼु बि तव्हां आलिमनि ऐं मौलवियुनि खे मुल्कनि जा सरबराह कयो ॾिसो त इसराइल खे वञी ॻीची में चक हणनि था न। हक़ ते हलण वारनि खे ॾियो त हलंदा, बाक़ी हिन महिल ॿियनि जे हथ में आहे, पोइ चुप आहे। सर हिकिड़ो मुस्लमान उमरकोट वाक़े में शहीद न इंसानियत ते जेको अहसान मदीने जे साईं कयो आहे, कंहिं न कयो आहे। छा इहे माण्हू हिंदुस्तान में राम खे, कृष्ण खे, गऊ खे घटि वधि ॻाल्हाए सघनि था? घटि वधि ॿियनि ॻाल्हियुनि ॾे न वञो, नथा ॻाल्हाए सघनि, उन्हनि खे ॿूटी करे छॾनि। इहे अमेरिका में हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे नथा ॻाल्हाए सघनि, इसराइल में हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे शान में कुझु नथा चई सघनि। त हे कहिड़ी मुस्लमानी आहे, कहिड़ो मुल्क आहे? हिते आइन में मौजूदु आहे त कंहिं बि नबी जी बेहुरमती करणी न आहे। मदीने जे साईं जे बारे में इन्हनि जूं ज़बानूं जेके आहिनि से छुड़वा गुजनि। ऐं तव्हां ॾिठो त जॾहिं आशिकनि कानून जी राह वरिती त उन माई खे बि हिननि आज़ादु करे कढी छॾियो, ॿियो बि हिकिड़ो उन खे बि आज़ादु करे कढी छॾियऊं। जॾहिं अहिड़ो कंदा त पोइ ज़रूरु माण्हू जेको आहे मदीने जे साईं जे महबत में कानून हथ में बि खणंदा न त हुकूमत जेकॾहिं उनखे सज़ा ॾिए हा त इहा ॻाल्हि ईअं न थिए हा। पर इन निभागे खे लधो ई मदीने जो साईं जंहिंजी ज़ात ते अची हमला कई। वरी हिकिड़ा हुनजा तरफ़दार लॻा पिया आहिनि त मावराए अदालत आहे। हिंदुस्तान में को गोश्त जी ॿूटी थो खाए त उनखे मारनि था, तो गऊ माता जो गोश्त खाधो आहे। अलाह केतिरा मुस्लमान शहीद कया अथऊं, अॼु ॾींहुं ताईं उन्हनि ते हिननि ॻाल्हायो आहे जो हे जेके आहिनि हिकिड़े अहिड़े ठिकर जे लाइ पिया था पास ख़ातिरी कनि जंहिं किरोड़े मुस्लमाननि जी दिलि ॾुखाई आहे। इहे जेके हिन महिल पास ख़ातिरियूं कनि था, जे इन्हनि जा जेके लीडर आहिनि पार्टियुनि जा, उन्हनि खे जेकॾहिं को सरेआम ॻाल्हाए त बि ॾिसंदो छिता थी पवंदा। इहा त ग़लति ॻाल्हि आहे न। ग़लति कम खे जेकॾहिं एप्रिशिएट कंदा या उन जा भरजलू थींदा त पोइ ॻाल्हियूं ख़राबु थींदियूं। इन्हनि खे पाण जो झंडो खणणु खपे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको बेअदबी कंदो उहो जेको आहे इस्लामी सज़ा जो हक़दारु आहे। त अलाह कंदो ॿीहर एॾी बेअदबी थींदी कान।